सी रोशनी में ॾींदा। अॼु जी नशिस्त जो पहिरियों सुवालु आहे। हीउ सुवालु असांजे मोहतरम दोस्त अब्दुल गनी खोसो साहब जिन बदीन खां पुछियो आहे। पाण पुछणु चाहिनि था, छा रोज़ेदार जे साम्हूं खाइण ऐं पीअणु गुनाह जो कमु आहे? अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह अम्मा बाद। सभ खां पहिरियों ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त रोज़ो हिकु मुसलमान ते आकिल ऐं बालिग़ ते फ़र्ज़ु आहे। बिना शरई उज़र जे कंहिं बि मुसलमान खे रोज़े छॾण जो को बि हक़ु न आहे। हाणे जेकॾहिं को माण्हू शरई उज़र सबबु रोज़ो छॾे थो, बिलफ़र्ज़ को बीमार आहे ऐं रोज़े रखण जे क़ाबिल न आहे, त अहिड़ो माण्हू जेकॾहिं घर जे अंदरि मौजूदु आहे ऐं खाधो खाए थो त उनखे घुरिजे त लिक करे ऐं खाधो लिक जे अंदरि खाए। छो त रोज़ो छॾण को फ़ख़्र जी ॻाल्हि कोन्हे, इन में पाण पढ़ाइण जी ॻाल्हि कोन्हे, बल्कि हिकिड़ो माण्हू रोज़ो न रखी सघियो आहे त इहो कमु को क़ाबिल तारीफ़ कोन्हे। तंहिंजे करे उनखे शरीयत इजाज़त ॾिनी आहे, रोज़ो छॾे सघे थो, पर लिक करे। छो त जेकॾहिं तव्हां ज़ाहिर खाईंदो ऐं पीअंदो, इन ई सां हिकु त केतिरनि माण्हुनि जी हिमत अफ़ज़ाई थींदी, उहे बि रोज़े जी अहमियत खे घटि महसूसु कंदा। ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हां जेको सो माना पंहिंजे इन ई अमल जे ज़रिए गोया हिकिड़ो मैसेज ॾियणु चाहियो था त रोज़ो छॾण का मामूली ॻाल्हि आहे ऐं आउं इन खे माना फील कोन थो करियां या वॾो कमु कोन थो सम्झां त इहो अमल कंहिं बि सूरत में दुरुस्त न आहे। ॾिसो न, अल्लाह जे प्यारे पैगम्बर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजी समूरी उम्मत खे माफ़ी मिलंदी सवाइ मुजाहिरीन जे। त सहाबा सुवाल कयो, अल्लाह जे नबी मुजाहिरीन केरु आहिनि? सही बुख़ारी जी रिवायत आहे, सही मुस्लिम जी। पाण सुगरा फरमाइनि था, उहो माण्हू जंहिं राति जो को गुनाह कयो, अल्लाह उनजे गुनाह ते पर्दो विझी छॾियो, पर जॾहिं सुबुह थी तॾहिं माण्हुनि खे सॾे चवणु लॻो त फलाणा राति मूं हीउ गुनाह कयो। माना अल्लाह जे गुनाह ते पर्दो विझी छॾियो, हिन फ़ख़्र विचां पॾाईंदे माण्हुनि खे माना पंहिंजो गुनाह ॿुधायो। माना इन माण्हू जे दिलि जे अंदरि शर्म हया जेको माना ख़तमु थी चुको आहे, तंहिंजे करे गुनाह करे थो, उन ते वरी फ़ख़्र करे थो, इहा बग़ावत आहे। अल्लाह जे नबी फरमायो त माना अहिड़े माण्हू जे लाइ माना मुआफ़ी न आहे। त हाणे जेकॾहिं को माण्हू माना त रोज़ो नथो रखी सघे त लिक में खाए, जेकॾहिं शरई उज़र सबबु जे करे। पर ऐं ज़रूरु चवंदुसि, असांजा उहे मुस्लमान भाउ गौर कनि जेके बिना के शरई उज़र जे रोज़ा छॾी नथा, अलल ऐलान खाई नथा, रोडनि रस्तनि ते, त उन्हनि जो हाल छा थींदो? हिकिड़ो फ़र्ज़ु आहे रोज़ो, उन खे छॾीनि पिया ऐं रोज़े छॾण ते फ़ख़्र बि कनि पिया, तकबुर बि कनि पिया, अलल ऐलान खाइनि पीअनि पिया। तंहिंजे करे अल्लाह जा बानो, जेकॾहिं तव्हांखे शरई उज़र आहे तॾहिं बि तव्हां माना त जेकॾहिं घर में खाधो खाओ था, लिक में खाओ। ऐं जेकॾहिं को माण्हू शरई उज़र उनखे कोन्हे ऐं रोज़ो छॾे थो, त ईअं चइजे हू गुनाह कबीरा जो मुर्तकिब आहे। ऐं उहो माण्हू जेकॾहिं वेही अलल ऐलान खाए ऐं पीए त गोया हू दीन सां बग़ावत करे थो। अहिड़नि माण्हुनि खे अल्लाह खां डिॼणु घुरिजे। अलबत्ता नफ़ली रोज़े जो हुकुम अलॻि आहे। नफ़ली रोज़ो तव्हां ॾींहं जो नियत करे सघो था, बाद में फजर खां पोइ बि, ऐं जेकॾहिं कहिड़ी सूरत हाल पेश अची वञे तव्हां उनखे टोड़े बि सघो था, को तव्हां ते वरी क़ज़ा या कफ़ारो लाज़िम कोन ईंदो। त जेकॾहिं को माण्हू नफ़ली रोज़े सां आहे ऐं तव्हां उनजे साम्हूं खाओ ऐं पियो था, त इन में इनशा अल्लाह ताला को हर्ज कोन्हे।